बाबा ही चए पई बाबू अचे तो मोकल वठ जाए। मां खुश आहियो। अदा खुश आई? अदी तो खुश आई? शुक्र अल्लाह जो। भला कहिड़ो पियो फ़ैसिलो करी ॿिन्हिनि जो? वरी पाण में चिड़ी पयूं आहिनि छा? अदी तुंहिंजो ई ज़िक्र पियो कयोसि। तूं अची वई लॻे थो त तुंहिंजी वॾी ॼमार थींदी। अदा जेको जीअणो होम न सो जी छॾियो। हाणे अल्लाह खां इहा ई दुआ आहे त पंहिंजो हलंदो हलाए मूंखे, पर इहा ख़्वाहिश खणी न वञा तॾहिं अॼु तो वटि पंधु कयो अथमि। कहिड़ी ख़्वाहिश आहे जेकी मोॾे खणी आई आहीं? तूं मुंहिंजी साली बि आहीं, सौट बि आहीं। सौट बि भेण ई हूंदी आहे। मां तोखे पंहिंजी भेण सम्झंदो आहियां। अदा जे भेण सम्झी तो त हाणे कर भलाई। हिन न्याणी जियूं ऐं पंहिंजे पुटनि जी शादीअ जी मोकल ॾे त मां पंहिंजी ज़िंदगीअ में इहो ख़ुशियूं ॾिसी पोइ मरां। अदी उरा तुंहिंजी भेण मरिया त मरण वक़्तु मूंखे वसियत करे वई त मुंहिंजूं धीअरूं हुरा जे पुटनि खे ॾिजां। मुंहिंजूं न्याणियूं तुंहिंजूं अमानत आहिनि, तोखे ई ॾींदुसि। पर अदा तुंहिंजी इहा पर त मां पर साल खां ॿुधंदी थी अचां। मूं मिड़ई हथ पेर हणी ॿ टे ॾोकड़ संभाले रखिया आहिनि त को सोन ज़रो वठां। अदी तोखे त ख़बर आहे मूंखे को बि पुटु कोन्हे। इहे ॿई धीअरूं मुंहिंजा पुट आहिनि। कोयल मुंहिंजो वॾो पुटु आहे, मलूका मुंहिंजो नंढो पुटु आहे। तोखे सोन वठण जी का बि ज़रूरत न आहे। सोन मां तोखे वठी ॾींदुसि। तूं मूंखे 2-3 महीना मोहलत ॾे। तूं वञी सनू थुलो को सामान वटि, पंहिंजे पुटनि खे को धंधे धाड़ी जी नसीहत कर। ठीकु आहे अदा, मां अॼु ई सभु पूरा वठियो थी पाण सां वञा त बाज़ार मां को सनूस को सामान वठी अचां। अदा वञा थी घरु, न त उहो मुआ निभागा मुंहिंजा पुट ने ताले के पेटीअ जे ॾियनि न वरी मरोड़ो चऊं हाणे मां हलां थी। हलां त मां चवे थी ताले खे मरोड़ो ॾींदा। अलाह करे मुंहिंजे न्याणियुनि खे को सुख मिले।